पानी के हवाले से आखिर में रोड ते वेठल जमातूं बहु एक वकला तंजीमूं बी JUI 26 तरमीम ऐं 27 तरमीम 26 तरमीम ते JUI वोट ॾिनो JUI 26 तरमीम के ऑन करे थी असां 26 तरमीम सां गॾु बीठा आहियूं 27 तरमीम जी असां मुखालिफ़त कई ही डंगे जी चोट ते कई हाणे भी मुखालिफ़त कयूं था 28 तरमीम हवाउनि में आहे आसमान में आहे जेसिताईं उनजो को मुसवदो न ईंदो तेसिताईं उन ते को बहस नथो करे सघिजे उन ते का राय क़ाइमु नथी करे सघिजे त 28 तरमीम में आहे छा कहिड़ो जिन आहे कहिड़ो भूत आहे कहिड़ी शइ बहितर आहे मुल्क जे लाइ कहिड़ी शइ ख़राबु आहे जेकॾहिं का शइ 28 तरमीम में सिंध जे तक़सीम जी ईंदी डंगे जे चोट ते JUI मुखालिफ़त कंदी जेकॾहिं 28 तरमीम में का शइ सिंध जे हक़नि ते धाड़े जे लाइ ईंदी JUI मुखालिफ़त कंदी पर जेकॾहिं का शइ सूबनि जे बहितरीअ जे लाइ आहे मुल्क जे बहितरीअ जे लाइ त JUI उन ते गौर करे सघे थी जेसीं ताईं मां वकला तहरीक जी ॻाल्हि कई वकला मुंहिंजे लाइ क़ाबिल एहतराम उन्हनि जी तहरीक मुंहिंजे लाइ क़ाबिल एहतराम उन्हनि जी जद्दोजहद मुंहिंजे लाइ क़ाबिल एहतराम पाणीअ जे हवाले सां सिर्फ़ मैदान ते अमली तौर ते आख़िर में 2 जमातूं बीठियूं हुयूं हिकु वकला जो धरणो हो त ॿिए तरफ़ कश्मीर में घोटकीअ में मोटरवे ते JUI जो धरणो हो या दरियाह जे पुलनि ते बैक वक़्तु सॼी सिंध में लखे माण्हू JUI जमा कया अमली तौर ते पाणीअ जे हवाले सां आख़िर में रोड ते वेठल जमातूं बहु हिकु वकला तंज़ीमूं बी JUI लेकिन हिकिड़ी ॻाल्हि इहा बि ज़रूरु आहे त वकला दोस्तनि खे इहो बि सोचणु घुरिजे त कहिड़ा मामलात आहिनि जेका सियासी तंज़ीमुनि खे हल करणा आहिनि कहिड़ा मामलात आहिनि जेका क़ौमपरस्त तंज़ीमुनि खे हल करणा आहिनि कहिड़ा मामलात आहिनि जेका साहिब इक़्तिदार ऐं अपोज़िशन जमातुनि खे हल करणा आहिनि ऐं कहिड़ा मामलात आहिनि जेका उहे सिविल सोसाइटी ऐं ॿियनि जे ताउन सां हल करणा आहिनि या त सियासी जमातूं पंहिंजो एजेंडो खणी करे वकला वटि वञनि सहाफ़ियुनि वटि वञनि सिविल सोसाइटी वटि वञनि सभिनी खे गॾिजी करे खणी हलनि या वकला जेका बि तहरीक हलाइनि था उन में सियासी जमातुनि खे एतमाद में वठनि ताकि हिकिड़ो मज़बूत ऐं भरपूर आवाज़ थी सघे अलॻि अलॻि जेकॾहिं असां सभु देगिड़ियूं चाढ़ींदासीं त शायदि तहरीक कमज़ोर थींदी उन जा उहे नतीजा न निकिरी सघंदा जेका नतीजा मिलणु घुरिजनि।